छा थियो आहे शेर? तू परेशान नज़र थो अचे। हाँ रहमान, मूंखे तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। वो लतीफ़ सरकार जो शेर आहे न, अल्लाह ॾाही मथिया ॾाहियूं ॾुख ॾिसनि। रहमान, ज़िम्मेवार वो शख़्स आहे जेको अंदर में एहसास रखे थो। ईअं त बिल्कुलु आहे, पर मां ॻाल्हि खे सम्झी कोन सघियो। रहमान, मां ॿियनि सभिनी मसइलनि खे हल करे सघां थो, पर ॿिनि मसइलनि मूंखे मुंझाए विधो आहे। कहिड़ा मसइला? सालू ऐं मूमल जो मसइलो, ॿई गैरत ऐं इज़त जा मसइला आहिनि। इज़त ऐं गैरत जा मसइला? छा मां हिननि मामलनि में तुंहिंजी मदद करे सघां थो? हाँ रहमान, तूं बस मूंखे हिकिड़ी सुठी सलाह ॾे त मूंखे हाणे छा करणु घुरिजे। थियो छा आहे? रहमान, नवाब खान जी ज़ाल असां सां धोखो कयो आहे। मीर मोहम्मद शादीअ जे लाइक़ बि न हो। अॼु मुंहिंजे भेण जी ज़िंदगी बर्बाद पई थिए। छा कयां मां? शेर, तो हिन मामले ते नवाब खान सां ॻाल्हायो आहे? हाँ रहमान, नवाब खान ॿियो करे बि छा थो सघे? दिलि खे दिलासा ऐं मूमल खे दुआउनि खां सवा तोखे जेको कुझु सम्झ में अचे थो उहो मूंखे ॿुधाए त मां उहो कयां। ॾिस शेर, जेके मामला माण्हू पाण हल न करे सघे उन्हनि में अल्लाह जे कानून जो सहारो वठे। रहमान, मां हिन मामले ते बि सोचियो आहे, पर मुंहिंजे लाइ नवाब खान जी इज़त जो मसइलो आहे। ॿियो मसइलो छा आहे? छा थो चवे सालू? रहमान, सालू नज़ीरा खे पंहिंजी ज़ाल सम्झे ई नथो। चए थो त नहीं मां जान छॾाए। सालू खे त मां बि सम्झाए सघां थो, पर मूमल वारो मसइलो मुंझाईंदड़ आहे। रहमान, नवाब खान जी बि ख़बर कान थी पई। मीर मोहम्मद में त नवाब खान जो साहु अटकियल आहे। हू कंहिं बि तौरु नथो चाहे त मूमल मीर मोहम्मद खां जुदा थी। सालू वारो मसइलो त हल कयो, बाक़ी रहियो मूमल वारो मसइलो, छॾियूं था नवाब खान। ॾिसो तूं छा थो करे। लता पी वठी यार, मूंखे बि ॾे। सॼो मट खाली करे छॾियो मरमा। साबा जे सिर मथां सदको वञो छोरा। अरे जाबिर वते तो तहां जे ला संग ॻोल्ही को, ऐं तहां वरी वञी उन सां कूड़ ॻाल्हाए आयो। कूड़ किथे ॻाल्हायो आहे मां? थोरी ॻाल्हि वधाए कईसीं। रमाने घर में हथियार आहिनि, पर एतिरा कोन्हनि। अमा, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो नेकी जो कमु कयो आहे, तंहिं ते बि असां पादर था खाऊं। अरे तहां छा था सम्झो त कूड़ ॻाल्हाए त नेकी जो कमु कयो आहे? हा मां, खून थिए न, कत्ल थिए न, वॾी लड़ाई थिए असां त खेड़ो टारियो आहे। हा, अॼु खां पोइ नेकी जो कमु करणो ई न आहे। ठहियो हाणे ठहियो, ख़बर आहे त तव्हां केतिरा मस्जिद जा कखा हो, बेशर्मो। ओ छोरा, तव्हां सफ़ा कोन सुधरंदव। अरे मां मुई आहियां छा जो तव्हां पादर खाईंदव? हा, ये रमज़ान मंडो को असांजो माइट आहे जंहिंजे करे तव्हां ज़ालू छॾींदव? वञी विढ़नि मरनि, असांजो छा? असां खां त वॾी ग़लती थी आहे। हाँ यार, पोइ हिन जाबिर खान सां सच कीअं ॻाल्हाइजे? हा, असांजो सच असांखे हाणे पादर खाराईंदो। यार, बाक़ी मसइलो हल कीअं थींदो? तव्हां माठ करे वेही ॾिसो तमाशो, कीअं थी माने जाबिर खान खे सिधो कयां। कीअं नथो तव्हांजी इज़त करे? मां उथी ए पा पुरको जाबिर खान हलूं। अरे ठहियो, पोइ जाबिर खान ॾे हलंदासीं। पहिरियों माने ज़ेबू जा वर कढा। चाचा साईं, 40 लख मिलण खां पोइ कम त सफ़ा भलो थी वियो आहे। अल्लाह, हाणे जेको कुझु करिणो आहे न, वो लाल खान सां गॾिजी करिणो आहे। हुकुम कर चाचा, छा करिणो आहे ऐं कॾहिं करिणो आहे? तकल नाहे करनी और वो लाल खान वटि वञी थोरो हथड़ो फेरायानि, पोइ न सलाह कयूं त हाणे पोइ नवाब छा करिणो आहे। अस्सलाम वालेकुम चाचा। सलाम। हाँ, अर्से तूं जहिड़ो ई चाचा तोखे कंहिं ॿुधायो त मां मरी वियो? अर्से तूं एतिरा ॾींहं हुएं किथे? जेल में हुयुमि। सूबेदार खे जेके गोलियूं हयूं हुयूं न, उन जे केस में बंदि हुयुमि। हो न को न्यापो। अरे आजकल जेलनि में फुल सहूलियत आहे। चाचा तूं त हुए नाराज़, ज़मानत हुए ही न कराई आहे। मेरे दोस्तनि खे फोन कराई, उन्हनि ज़मानत कराई, अॼु आज़ाद थियो आहियां। महल ते आज़ाद कई वारस, उन महिल तुंहिंजी मूंखे हिन वक़्तु ज़रूरत हुई। ख़ैर त आहे न चाचा? वारस, इहा हालत राति वेही कंदासीं, छो त
नवाब खान मूंसां वॾी ॾिठियूं कयूं अथई। ठहिरा आहे चाचा, ख़बर पई आहे त रहमान ॻोठ छॾे वियो आहे। ॿियो रहमान अॼुकल्ह जाबिर खान ॻोठ थो रहे भाऊ। चाचा साईं, जाबिर खान जे ॻोठ में रहे या किथे बि रहे, पर चेहरो कोन छॾींदो सांस। बाबा जे सिर मथो सदको वञो, अॼु ॿिन्ही ॾेराणियुनि जो वात ॿधो पियो आहे। भला ख़ैर त आहे न। आई मासी साहब आहिनि, अच वे अॼु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झा। कह वे आई माई, मां तो हेॾी सारी कहिड़ी ॻाल्हि सम्झायां। जबला इहो शेर ऐं सालू नज़र कोन था अचनि। उहे ॿाहिरि विया आहिनि, तूं ॿिनि बचनि वारी आहीं। तूं मूंखे इहो ॿुधाए त हिन तोखे घणा पैसा ॾिना आहिनि? आई माई, रुपयो बि हराम, ख़ैर त आहे न। घर मां लख रुपयो घुमाए ॿुधाए त मां सोरे खे कहिड़ो जवाब ॾियां? नज़ेब न, इहो नज़ीरा जो वड़ न आहे। तूं पंहिंजे सोरे खां पुछा कर, हिन वेचारी सां अजायो न विड़। मां हिन खे हिन घर में रहण कोन ॾींदसि, भले कुझु बि करे। मां हिन घर में ई रहंदसि, केॾो बि ज़ोर लॻा, रोज़ पारत जो सुकाईंदसि। तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थी? तूं एॾी आफ़त आहीं छा? मासी साहबा ॻाल्हाइण ॿुधीसि त कीअं थी पुख़्तो ॻाल्हाए। अड़ी छोरी नज़ीरा, ना को वेचारी ज़ेबू सां पई विड़ी, छो त पंहिंजो घर फिटाई। छाजो घर फिटंदो? जेकॾहिं घर फिटो न त हेड़े घर खां भींग भली आहे। अड़ी ठहियो हाणे ठहियो, छो तूं पाण ते पाड़ो पई खिलायो। छा चवंदा माण्हू ॿुधी? हां ज़ेबुल, तूं हली अंदर वे, मां पंहिंजे मुंहं सां हिनखे सम्झा थी, तोसां जहिड़ो कोन कंदी अॻिते। ऐं हीअ कुझु कोन सम्झंदी, अञा चौथो मुड़ुस कंदी। ऐं ॿुढड़े जहिड़ी मरी कोन थी, अञा वेठी आहीं। त छोरी हे भागी, तोखे हेड़ी भली ज़ेबूअ जहिड़ी ॾेराणी मिली अथई, ऐं तूं त हिन जी इज़त कर पैर धोईसे। मासी, मां हिनखे पंहिंजी वॾी भेण वांगुरु सम्झंदी आहियां। भेण सम्झंदी आहियां। ऐं मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे, पर सुभाणे मां तुंहिंजे लाइ मोबाइल खणी ईंदसि, पोइ उन ते हाल अहवाल कंदासीं। फिर त आहे न। हा, मां हिन ज़ेबू सां गॾु करे वियां थी, तोसां अची सुभाणे मिलंदसि। तव्हांखे चयो न त दिलू बाबा हिन मसइले खे हल कंदो। बाबा जी सोच में अञा ॿी ॻाल्हि आहे। नवाब खान माण्हू अॼुकल्ह ॻाल्हाइण बि भुलिजनि था। न मां ॼाणी सोबत फ़क़ीर आहे केल क़िस्म माण्हू, आदि ॾुहारी माण्हू आहे। मां नथी सुञाणा छा? नंढे लाइ खां सोबत फ़क़ीर जी हालत ॾिसंदी थी अचां। मामा शुक्र कयो त मामा मीर मोहम्मद घर अची वियो। हाणे तव्हां मुंहिंजे ऐं मुराद जे मसइले खे हल कयो। सुनो, पंहिंजो मसइलो पंहिंजे हथ में आहे। न मुराद, असांखे रुगो बाबा जी मदद तलाक जे मामले में घुरिजे, छो त जिन हथनि ते तोखे मेहंदी लॻाइणी आहे, उन्हनि हथनि ते मरद ॾिसणु नथी चाहियां। हेलो, फोन छो कई थी? सोनू, मुझे आवाज ॿुधण खां बि नफ़रत थी वई थी छा? तू कम जी ॻाल्हि कर, ड्रेक करण जी का बि ज़रूरत नाहे। छो? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, ऐं ज़ालूं पंहिंजे मुड़ुस सां ईअं न आहिनि ॻाल्हाईंदियूं। जाहिलनि सां ईअं ई ॻाल्हाइबो आहे। ओके, मां तोखां सिर्फ़ु हिकु सुवाल पुछां, छा तूं तलाक वठण वारे ज़िद सां लही सघीं थी? मुराद खे गोलियूं हणण खां पोइ अञा बि का गुंजाइश न रही थी छा? मूंखां तलाक वठण जी क़ीमत जी ख़बर अथई? जेका अदा करणी पई न, सा कंदसि। पोइ बि ॿुधी छॾ, छो त रक़म तमामु वॾी आहे, जेका तोखे सोचण ते मजबूर करे छॾे। तलाक जी क़ीमत आहे तुंहिंजी पीउ जो मौत। कुछ न मुराद, हाणे तुझे हथन ते मेहंदी हणण जे बदिरां तुझे हथन ते फराज जो रत ॾिसण थी चाहियां। जामुन दे त ख़बर, तुंहिंजो भाउ भला छा एॾो वॾो ॾोहारी थी वियो आहे छा, जो सॼो घर खणी हथियारनि सां भरियो अथई? तोखे कंहिं ॿुधायो त रहमान घर हथियारनि सां भरियो आहे? बाबा जे सर मथो सदको वञी, इहो मनू खमू मुंहिंजा पंहिंजी वञी अखियुनि सां ॾिसी आहिनि। भला मूंखे कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे पक पई जामुन त मनू ऐं खमू कूड़ कोन था ॻाल्हाइनि। भाई साहबा,
तू नज़ीरा जा हवाले दे। समझ त कम थी वयो को तू मुखे मोबाइल घुराए दे। मुंहिंजी वरी कहिड़ी पुलिस को राय आहे जो फोन कंदो त जी मोबाइल वठी उतां ते पहुचंदी। ए जाबिर तू को सफ़ा चरियो वो पुलिस वाली मोबाइल थोड़ी थी चवा इहे जे 5-8 साल में थी मिलन गालाण वाली ओ मोबाइल छा कर साबा जे सर मतो सदको वनी तोखे केड़ी खबर त ये कम किए थींदा एकडे एडी भली हुजिया त सभई नु घर में न हुजनिया। मां समझी वियस पर नज़ीरा सां ॻाल्हि कीअं थी? हां थोड़ी घणी ॻाल्हि थी पर तू मुखे मोबाइल वठी दे त वनी जा ओ ज़ेबू जे घर वञण जी मुखे जरूरत ही कोन पवंदी। मोबाइल ते तोखे मां अॼु ई हथ करे मोकिलिया पर मोबाइल वारो कम खतरे वारो हूंदो अथई। सोचे समझी तके तोरे ॻाल्हाए जाई। तू फिकुरी न करे तू को मोबाइल उ 2-3 हज़ार रुपया खण जा गड लेकिन नज़ीरा के मां पैसा भराए दी दस मोबाइल में। ठयो थी वेंदो। तो करी अरे साथियों अरे टोपी खाली टोपी आयो टोपी के दी चोदा कोने ना के दी तो अब जा दो ओके दी चलम्मा तुम कराओ अम्मा बाबा सालू के समझायो दई छा मर्जी अथसि। अब पाण में ॿाहिरि आयो मुड़ुस माण्हू आयो मां यार अच्छी ॾाड़ीअ सां ॻोढ़ो मुड़ुस तव्हांखे केतिरो बि इज़त जे बारे में सम्झाईंदुसि। बाबा तूं भली कुझु न सम्झा पर हक़ सच त चई सघींदो। छा हक़ सच चवे कुझु त सोच सालू नज़ीरा जो आचार विझंदो छा हिकु त हुनखे औलाद ई कोन थियो ॿियो वरी औलाद ज़रूरी आहे छा? छो ज़रूरी न आहे अबे मेरा बजी पीढ़ी इते ही खत्म कंदो छा? अरे मुंहिंजे पीढ़ी जे बारे में परेशान न थियो मां ॿी शादी करे वठंदुसि ॿिया पुट ॼमी पवंदा। हां असल तो के चारा पुट जमदा शादी करे वठंदसि छो जी खराब थियो तव्हां पुट आयो ॾियो 50,000 ॾिसो त कीअं नथो शादी करे अचां। अबा मेरा बा माठ करे वे तो धक्कोणी मारे न विजाए मुझे साह बेजार न कर। मो पी जी दुआ सां सालूअ खे 5 पुट जमंदा। नज़ीरा मां सालूअ खे 5 पुट कीअं जमंदा? हलंदासीं नज़ीरा सूदो मुर्शिद लाल कलंदरी दरबार में दुआऊं घुरंदासीं बास पासींदासीं ॾिस त कीअं नथी औलाद थिए। अंगारा ओ भाऊ अंगारा अरे अंगारा ना दिखागा खमीसो चव खमीसो तो भाऊ चुमे रात सुने जा अरे तो ही कह अरे चिंगड़ा जिन भाई फटका फट अदा माया लीमो उस लीमो खाने अरे मुके चुनाना अरे पीता चाहिए 2 मिनट बाद चाहे तो पीता चाहिए जिन जिन करे जाता अरे कमीसा दे दवा छा जो दई जिन 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 ये डेढ़ कारी ने किथे जिन 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 बड़ा तो आया मां बता यो दोस्त बता अरे माया मुके सुनानो अरे माया बा अरे हल निकल जी मन दे छा पर ही ते यार यो मीर मौज में माना बढ़िया अंबरी ले अरे अंबरी ले लीमो आमा लीमो हाँ वही पर मार कोई सा कटियो ही भला तो के कोठे में बियो कोठे जान ला कौन थो लबे छा रिश्ता व्याव गणा पर अमर जी चले जोरा कोरे हरिया कचहरी कयूं रात जो मुखे निंद वठी आई ये जो वरी तो के कम कार करनो तो भाई ने फिर कचहरी कयूं कचहरी केड़ी कचहरी हां जाल मुर्दा जण कचहरी ना नहीं कदा वरी कई नेटी फिरती कौन थी कहती फिरती हाने भली कचहरी करी कोरे दिल में मथु लो मथा रखी सुन ये बॉस की जो वगो पाइंस ए पट कोंदो ए लालू वाला ही को सड़ंदई बॉस पिए जोड़ा भला लगंदई कोठाव कुती पवंदी जरी लालू वाला की कुट को इसा तो के दाना कुदन पुटता करती पुती कन पर हकीम तइन तो भी अलाई न मासा चो हकीम इंदो मावन तो ताकते में हां तू भले वनी त मां घर जो कम कर लाई बैठा लाई
मोबाइल थी लिखा छोड़ी सही न डायण वरी न हिकिड़ो ई नंबर थी सही आहे न हाणे हलाई थी उथी न वठे डायण लिखा मोबाइल साजा भाई थना थुरबा डालन आई नज़ीरा के इज्जत ऐं फज़ीलत जी ॻाल्हियूं समझाए हां तने में सी समझाई था भाई तुझे करे प्यास ते ॻाल्हायूं किथे तुझी निंड न ख़राब थे आई तू असा ते कावड़ करी आई कीअं ई इज्जत ऐं फज़ीलत समझाइण वारी कम ॿुधा वाड़ी वाह जेकॾहिं को कम हुजे त तुझे घर अचूं न त न अचूं ऐं माई तोखे पंहिंजो घर आहे या कोन्हे सॼो ॾींहुं हिन घर में थी गुज़ारी देख न तू एॾी कावड़ छो थी करी मुंहिंजे मथां हा अल्लाह से मूंखे पंहिंजो घर बि ॾिनो आहे पर छा कयां छोरा सुबुह जो निकिता घर को हलिया था वञनि अकेली थी पवंदी आहे पोइ हुते हुते वक़्तु गुज़ारे घर वेंदी आहे अरे जेबुला जेकॾहिं तोखे एॾी कावड़ थी मूं ते लॻे त अॻिते कम को सवा खणी तुंहिंजे घर कोन ईंदसि हा हा कम हुजे न त बि सॾु करे पोइ ईंदी करे ईअं चोरनि वांगुरु पलती हणी न वेंदी कर चई छा थी ऐं मां चोर हा हा तुंहिंजे घर जी चोरी करे थी वञा वाह जा मां तोखे बि तुंहिंजे घर खे बेचारी ॼण मूंखे मखण मानियूं थी खाराए अड़ी उहो घर जेको मिट माइट दर अंदर लंघी अचई न त लाश पियो त किनो थी थी कोई हथ विझण वारो कोन उथी कोई दर त मिट कोन आई थी वाह लॻई हल हाणे हल हल कोई मिट दर ते कोन आई दई तोखे त कोन ॾींदस नाही वे तूं मुंहिंजी मिटियाणी आई भागी बिठिया पल पल कंदी बख्शू साबा जा पुट कूड़ कोन था ॻाल्हाइनि रहमान वटि हथियार आहिनि अॼु साबा जे ॻाल्हाइण में मूंखे ख़बर पइजी वई जबर खान मनु ई खमू जो चेहरो उन वक्त साफ पे ॿुधाए त ही सच था ॻाल्हाइनि पोइ छा सलाह आहे रहमान जो छा इहो कंहिं वक़्तु कुझु बि करे सघे जबर खान मां ॾाढी ताड़ कई आहे रहमान घर खां घटि थो निकिरे बख्शू इहो असलो कंहिं बि तरह हथ करणो आहे पोइ रहमान खे मोकल आहे जबर खान तव्हांजी थधाइप जो इहो ई नतीजो अथव बख्शू रहमान हक़ ते वञी मुंहिंजी क़बर कोटे आयो आहे हाणे इन कम में देर न कबी बाबा तू चवंदो आहीं न त जेको बि कमु करे तोसां सलाह करे पोइ कंदो अॼु मां तोसां सलाह करण आयो कहिड़ी सलाह करण आयो दे ख़ैर त सही न कहिड़े मसले में मुंहिंजो आहे फैसलो नथो करे सघां पहिरियां कंहिंखे मारियां ऐं पोइ कंहिंखे वरी कंहिंखे मारणो अथई छोरा बाबा पहिरियों मूं सोचियो हुयो त माण्हुनि खे हिसा आहे कमु हली वेंदो पर न तूं माण्हुनि खे मारे सही कंदो आं बि हुन ॾींहुं रात खे मारे अचां न त ॻाल्हि ई ख़तम थी वञे ॻाल्हि कर कंहिंखे मारणो तूं ॿुधाए सोनूअ खे मारियां या नवाब खान खे इन्हनि खे मारणु ज़रूरी आहे छा हा बाबा मां सोनू खे मुराद जी कुआं ॾिसण नथो चाहियां ॿई न मरंदा सोनू जी शादी मुराद सां न थींदी मरणो मुराद खे पवंदो तो वटि दीनू जो नंबर आहे न मूंखे ॾे पोइ मां ॾिसां त मुराद सोनू सां कीअं थो शादी करे